वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं। नई ख़बर सां पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान महांगाई घटि नथो करे सघे त घर हलियो वञे। संदसि नाअहली जी क़ीमत ईंदड़ केतिरियूं ई हुकूमतूं चुकाईंदियूं। महांगाई के हवाले सां पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क महांगाई इमरान ख़ान जी नाअहली सबबु आहे। इमरान ख़ान हर भेरे नोटिस वठी हिकु नओं बहरान पैदा कंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम तब्दीली जे ख़ौफ़नाक क़ीमत चुकाए रही आहे। तब्दीली जी क़ीमत ईंदड़ केतिरनि ई हुकूमतनि खे बि चुकाइणियूं पवंदियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान महांगाई घटि नथो करे सघे त घर हलियो वञे। संदसि नाअहली जी क़ीमत ईंदड़ केतिरियूं ई हुकूमतूं चुकाईंदियूं। महांगाई के हवाले सां पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में महांगाई इमरान ख़ान जी नाअहली सबबु आहे। इमरान ख़ान हर भेरे नोटिस वठी हिकु नओं बहरान पैदा कंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम तब्दीली जे ख़ौफ़नाक क़ीमत चुकाए रही आहे। तब्दीली जी क़ीमत ईंदड़ केतिरनि ई हुकूमतनि खे बि चुकाइणियूं पवंदियूं। खबर के हवाले से अवां खे अपडेट करे आहियूं। नाज़रीन, या अहम खबर अवां सां शेयर कंदालो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान महांगाई घटि नथो करे सघे त घर हलियो वञे। संदसि नाअहली जी क़ीमत ईंदड़ केतिरियूं ई हुकूमतूं चुकाईंदियूं। महांगाई के हवाले से पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में महांगाई इमरान ख़ान जी नाअहली सबबु आहे। इमरान ख़ान हर भेरे नोटिस वठी हिकु नओं बहरान पैदा कंदो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम तब्दीली जे ख़ौफ़नाक क़ीमत चुकाए रही आहे। तब्दीली जी क़ीमत ईंदड़ केतिरनि ई हुकूमतनि खे बि चुकाइणी पवंदी।